अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रहा है पिरियावल सबका पर एक नजर हेडलाइंस थे। पाकिस्तान जो अफगानिस्तान में दहशतगर्दन के भरपूर जवाब पक्तिका नंगरहार सूबन में 7 ठिकानन की निशानों बनाया वियो। फेज़ाई हमलन में दहशतगर्दन जो इंफ्रास्ट्रक्चर मुकम्मल तौर तबाह, कार्रवाइन में मारिजी वियल दहशतगर्दन जो तादाद वाज़े न थी सघियो। इतलात वारी वज़ारत चयो आहे त अफगानिस्तान में दहशतगर्दन के ठिकानन के कामयाबी सां निशानो बणायो वियो। पाकिस्तान अंदर ताज़न हमलन में अफगान सरजमीन इस्तेमाल थी। अफगानिस्तान में मौजूद दहशतगर्द क़यादत हमला कराया। पंहिंजे बयान में इतलात वारी वज़ारत वधीक चयो आहे त पाकिस्तानियुनि जी सलामती पहिरीं तरजीह आहे। अफगान तालिबान हुकूमत दोहा मुआहिदे ते अमल के यकीनी बणाए। ISPR चयो आहे त हाणे दहशतगर्दन खिलाफ बिना रियायत जी कार्रवाई कंदासीं। अफगानिस्तान दहशतगर्दन के रोकण में नाकाम वियो आहे। दहशतगर्दन जी मौजूदगी वारे हंधनि ते हमला कया वेंदा। पाक फौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस जी बरवक़्त कार्रवाई सबब बनू वॾे साने खां बची वियो। बनू में मासूम शहरनि ऐं एहलकारनि ते हमले जी कोशिश खे नाकाम बणायो वियो। पाकिस्तान समेत इस्लामी मुल्कन अमरीकी सफ़ीर के बयान के रद्द कर छॾियो। इस्लामी मुल्कन OIC ऐं अरब लीग पंहिंजे बयान में चयो आहे त इसराइल में अमरीकी सफ़ीर जो ॾिनल बयान गैर ज़िम्मेवाराणो आहे। बयान अमन लाइ संगीन ख़तरो थी सघे थो। इसराइल के अरब ज़मीननि ते को बि अख्तियार न आहे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जिल मेमर चयो आहे त बानी पीटीआई करे आज़ाब थींदो उहा ख़बर नाहे। हिन जी सिहत ऐं वॾी ॼमाइण जे लाइ दुआ आहियूं। ख़ुदा करे बानी पीटीआई जे अख जो मसइलो हल थी वञे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जिल मेमर चयो आहे त चैलेंजनि सबब रेड लाइन मंसूबे में देर थी आहे। मंसूबो मुकम्मल थियण सां ईंदड़ 50 सालनि ताईं ट्रैफिक जो मसइलो हल थी वेंदो। कराची में फ्लैट में बाहि बारड़ो फोत 5 ॼणा ज़ख़्मी। नॉर्थ नाज़माबाद में हैदरी मार्केट भरिसां फ्लैट में धमाके बाद बाहि भड़कियो थी। चईन फायर टेंडर्स जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में हिकु बारड़ो फौत थियो आहे। औरत ऐं बारड़ी समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बाहि खां अॻु में धमाको थियो। गैस सिलेंडर मिलिया आहिनि। बाज़ार लॻे थो त धमाको गैस सिलेंडर फाटण करे थियो। मेहर वेझो हफ़्तो अॻु परिणियल नारी घर अंदर गोलियूं हणी क़तल। नओं ॻोठ भरिसां 18 वरनि जी नाहिद सोलंगी के जवाबदारनि बेदर्दी सां क़तल करे छॾियो। इलाइक़े अंदर नारी खे कारे जे इल्ज़ाम हेठि क़तल करण जा चोबोल। वारसनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि घर ते हमलो करे नारी खे क़तल कयो आहे। कुंडरी वेझो नींगरी के नंढी उम्र में परिणाइण जी कोशिश। घोट ऐं पीउ समेत 4 ॼणा गिरफ़्तार। पको मोड़ जे ॻोठ किरछन वाणियो में शादी जे काज दौरान पुलिस जो छापो। पुलिस नंढी उम्र जी कुंवार गुडी कोहली के तहवील में वठी छॾियो। ॻोठ मोलचंद कोहली, पंडित दानू कोहली, नींगरी जे पीउ टीकम कोहली ऐं ॾाॾे लिंबू कोहली खे गिरफ़्तार कयो वियो। फरियादड़ कविता कोहली इल्ज़ाम हयो आहे त सोरू संदसि न्याणी खे 50,000 रुपयनि एवज़ विकिरो करे ज़बरदस्ती शादी कराए रहियो हो।